बाबा तू बाबा गोठ में तो के गोली दाता वतन और अब चलो खान पुलिस जी चौकियों पुछाई दो तो होते तू वेठो तो होते दरगाह ते कमुकार करी गोठ में बाबा गोठ में बचल खान के जल्दी खबर पहुंची वंदी त दातू किथे आहे असां त बाबा मुर्शिद वरेल साईं जे हुक्म खां सवाइ हिकिड़ो कदम बि इन दरगाह खां ॿाहिरि नथा रखी सघूं। बाबा बाबा साईं वरेल शाह तोखे गोठ वञण खां को झलियो आ छा यार ही पंहिंजा कहिड़ा फ़क़ीराना हाल कया थे छा थियो अथई ख़ैर त आहे छा थियो आहे छा थियो फोक फ़क़ीर मूंखे का ख़बर कान्हे का गुज जी ख़बर खुदा खे ऐं खुदा वारनि खे मां त ऐबदार गुनाहगार खताकार इंसान आहियां। अबादा तू बाबा ये जेका मुंहिंजी अच्छी ॾाढ़ी आहे न ये अच्छी ॾाढ़ी वो उस समय कान कई आहे घाट घाट जो पानी पीतो थम दर दर ते दोहलो अजाल थम यार तू हेॾो नाले वाओ चो तोखे ही रंग कीअं लॻो रंग त सभु हुन रंगीअ जा आहिनि ऐं जिन खे रंगीअ जा रंग लॻंदा आहिनि उहे ॾातू न पर ॾात धणी सरबा आहिनि मां त अञा ॾातू थो सजां फोग फ़क़ीर दुआ कर त मुर्शिद साईं जी तरफ़ियों मिलियल हीअ फ़क़ीरी क़बर ताईं क़ाइमु रहे। बाबा अल्लाह पाक तुंहिंजी या फ़क़ीरी क़ाइमु रखे ऐं दाइम रखे पर रह वञी पंहिंजे ॻोठ में तुंहिंजा ही हाल ॾिसी माण्हू तुंहिंजे मथां खिलंदा त मुंहिंजा कुझु न कुझु गुनाह घटिजंदा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।